ميرپورخاص वेझो बासर जी कार जो टकर लॻण सबबि शदीद ज़ख़्मी थियल ज़ाल मुड़िस जे वारसनि इलाज में बि मदद न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठु बलूचाबाद वासी पोरित खीमू कोहली एहतजाज कंदे साफ़ इन खे ॿुधाईंदे चयो त कुझु ॾींहं पहिरीं पुटु मोलचंद ऐं संदसि घरवारी भूरी कोहली मोटरसाइकिल ते सावरनि ॾांहुं वञी रहियो हो त पोयां खां ईंदड़ कुनरी वासी बासर जी कार खेनि टकर हयो। हुन चयो त रोड हादसे में नुंहुं भूरी जूं ॿई जंघूं टुटी पयूं ऐं पुटु मोलचंद जी हिकु जंघ टुटी पई ऐं दिमाग़ खे पिणु धक लॻा आहिनि। अहिड़ो इतलाउ तालके थाणे ते पुलिस खे ॾिनो। पुलिस कार खे ड्राइवर समेत सोघो करे ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल पहुचाए। कुनरी वासी डॉक्टर मंसूर बाजवा पहुतो, जंहिं चयो त संदसि पुटु कार जो टकर हयो आहे, उन लाइ ज़ख़्मियुनि जो इलाज हू कराईंदो। वारसनि चयो त राजोनी फ़ैसिले में पिणु बासर इलाज लाइ हामी भरी, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो हैदराबाद में इलाज थियो त ख़र्च न ॾिनो वियो। अख़्तियारियूं नोटिस वठी इंसाफ़ कनि।